नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو खां ख़बर ॾींदा हलूं त सोभوديرو तालको मीरो खान जे रवासी साइरा उर्फ दया धी वली मोहम्मद ज़ात ايري पंहिंजे प्रेमी الياس سوھو वैठल पुनो आकल सां गंबड़ जी अदालत में पसंद जो परणो करे छॾियो। प्रेमी साइरा उर्फ दया पंहिंजे मुड़ुस الياس سوھو सां गॾिजी मीडिया वारनि खे ॿुधाए त मुंहिंजा वारिस मूंखे हिकु पोड़े सां परणाए रहिया आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे पसंदि न आई। मूं शरीयत मोहम्मदी मूजिबि अदालत सगोरी जी इजाज़त सां शादी कई। हिन चयो त असां नाम्यारे वकील एडवोकेट आशिक अली शेख जी मार्फत तहफ़्फ़ुज़ लाइ सेशन जज खैरपुर जी अदालत में पटिशन दाख़िल कई। अदालत सगोरी SSP खैरपुर, DSP खैरपुर, SSP कंबर दादकोट, SSP लाड़काणो, नारी JP वली मोहम्मदी, एरी ओशाक एरी थूणा खान ऐं ॿियनि खे 7 नवंबर ते तलब करे वरितो। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कंबर शिदादकोट इंसानी हक़ूक़ जी तंज़ीम खां तहफ़्फ़ुज़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।